अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सगत माहिया हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। पीटीआई चेयरमैन इमरान खान पंहिंजे मथां दाख़िल 121 केसनि ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। दाख़िल दरख़्वास्त में घरू सेक्रेटरी, कानून वारी वज़ारत, दिफ़ा सेक्रेटरी, कैबिनेट डिवीज़न, चीफ सेक्रेटरी, IG के पंजाब, एंटी करप्शन नैब, FIA, वज़ीर आज़म, पेमरा ऐं इलेक्शन कमीशन खे धुर बणायो वियो आहे। पेट्रोल एक धक सां 10 रुपया महांगो थियण ते अवाम जूं दाहूं निकिरी वयूं। शहरियुनि जो चवणु आहे त हुकूमत पेट्रोल महांगो करे जीअण जा समूरा दग बंदि करे छॾिया आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार गुज़िरियल राति पेट्रोल जे अघनि में 10 रुपया फ़ी लीटर वाध जो ऐलान कयो हो। पेट्रोल फ़ी लीटर 282 रुपया थी वियो आहे। फुलदार में रोड हादसो, ईद जी मोकलुनि ते घर ॾांहुं वेंदड़ 6 पुलिस एहलकार फोत, हिकु ज़ख़्मी थी पियो। लेविस पुलिस मूजिबि क्वेटा खां ईद जूं मोकलूं मल्हाइण पंहिंजे घर ज़िले लसबेला ॾांहुं वेंदड़ पुलिस एहलकारनि जी गाॾी वधि वेझो तेज़ रफ़्तारी सबबि ट्रक सां टकराइजी वई। बख्शापुर में पुराणे खूनी तकरार तां डोमकी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग जे नतीजे में 2 ॻोठाणा मारिजी विया। पुलिस 6 ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े खां पोइ हथियारबंद फरार थी विया, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं छिकटाण वारी सूरत-हाल आहे। नाज़रीन, हीअ पंहिंजी हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।